ते मजबूत थी बीठा। दुख आया, तकलीफ़ूं आयूं, दुनिया में सख्तियूं थियूं, पर पोइ बि चऊं त छा बि थी पवे रब जो दर न छॾींदासीं। सुम्मा इस्तक़ामू, पोइ इन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी कहिड़ी आहे त ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका, ये दुनिया में जॾहिं मौत ईंदो आख़िर में अल्लाह इन्हनि ॾे फ़रिश्ता मोकिलींदो, मलाइका ईंदा इन्हनि खे ख़ुशख़बरी ॾींदा त अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू, हाणे कोई दुख न कयो, कोई गम न कयो। व अबशिरू बिल जन्ना, अल्लाह असांखे मोकिलियो आहे तव्हांखे जन्नत जी ख़ुशख़बरी था ॾियो। बेजाराणी साहिबो, ओगाई साहिबो, ॿियनि ज़ातियुनि वारो, ॿुधो मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जा मुस्लमानो, अल्लाह जो कसम आहे, यकीन सां चवां थो तव्हांखे तौहीद आहे त तव्हां कामयाब हो। तौहीद खां सवाइ चारो कोन्हे। मुशरिक मरी वेंदो आहे त हुनजे लाश मां शिरक जी धप ईंदी आहे। दुनिया में मुवहिद मरंदो आहे त हुनजे लाश मां तौहीद जी ख़ुशबू ईंदी आहे। ॾिठई कोन, अॼु खां हज़ारे साल अॻ में असांजो नबी मिठो पाक मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 27 रजब जी राति, मेराज जी राति, वसल वसाल जी राति, कुर्बन जी राति, अल्लाह जे दीदार जी राति, महबूब जुतीअ सां फर्शन खां अर्शन ते वियो, अल्लाह सां मुलाक़ात भी करे आयो, तोहफ़ा ॾेई भी आयो त वठी भी आयो। वरी मोटियो मुंहिंजो साईं जॾहिं जन्नत जो दीदार पियो करण वञे त मुंहिंजे अरबी घोट मदीने वारे साईं खे जन्नत में ख़ुशबू आई। छा आई? मूंसां ॻाल्हाईंदा हलो त मां हलां न। ख़ुशबू आई। अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजो महबूब, मुंहिंजो दिलबर नबी, मुंहिंजो सुहिणो नबी, मुझे मिठे नाले वारे नबी फरमायो, जिब्रील जी मुझा सोना साईं, जिब्रील हीअ ख़ुशबू छांजी आहे? हूअं त मां मिठे मोहम्मद पाक जे पसीने में भी ख़ुशबू आहे। अल्लाह जो कसम आहे, नबी सोने सरदार जे पघर में एडी ख़ुशबू हूंदी हुई। अम्मा आयशा सिद्दीक़ा तैयबा तहरा थी फरमाए, मुझो साईं मुझे घर गर्मी जी मौसम में तॾे ते सुतल आहे। हिकिड़ो साहबी आहे हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु, उन जी अमड़ आई, अम्मा आयशा के चवे थी, अम्मा मूंखे मोकल ॾे, सुभाणे मुंहिंजे पुट जी शादी आहे। मां घरों शीशी भी खणी आई आहियां, कप भी खणी आई आहियां। छा कंदी अम्मा? ॿिन्ही जहाननि जे सरदार मिठे नाले वारे सोने मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पुठी मुबारक तो जून जुलाई जो महीनो आहे, गर्मी आहे, पघर था वहनि, पखो कोन्हे। अम्मा साईं जी पुठीअ तो पघर उगी करे कपिया सां मां शीशीअ में जमा कंदमि। अम्मा आयशा चेती काॾे खणी वेंदी? चे सुभाणे मुंहिंजे पुट जी शादी आहे, मां घर जी कुंड कुंड में नबी साईं जो पघर हाड़ींदमि, छो त मां ग़रीब औरत आहियां, मां वटि एतिरो पैसो कोन्हे जो मां मिस्र जे कारखाने जा अतर घुरायां, शाम जे मुल्क जो ख़ुशबू घुरायां, ॿियनि मुल्कनि जा अतर अंबर घुरायां। मूंखे अल्लाह जी ज़ात में यकीन आहे, मुंहिंजे घर में नबी साईं जे पघर जा कतरा किरंदा त मुंहिंजो सॼो घर ख़ुशबूअ सां बहकी वेंदो। नबी जो शान थी। तू असांखे अल्लाह एॾो ख़ुश नसीब नबी नसीब करायो। अरे यार, तू असां निंड कंदा आहियूं त तू असांजो वुज़ू भॼी पवंदो आहे। असांजे मथां इल्ज़ाम न हणो त हीअ देवबंदी नबी साईं खे पाण जहिड़ो सम्झंदा आहिनि। ना ना, अल्लाह जो कसम आहे, काथे असां, काथे मदीने वारो साईं, असां देवबंद जमात जमियत उलमा इस्लाम वारनि जो त इहो अक़ीदो आहे, असां मिठे मोहम्मद पाक जे कदमनि जी जेका जुती मुबारक के मिट्टी ऐं दज़ लॻे त असां उहा बि पंहिंजी अखियुनि में सुरमो करे पाईंदासीं। असां त जेको आशिक़ रसूल न आहे, असां उन ते लानत कंदा आहियूं, लख लानत हुजे मुंहं में। चओ बेशक जेके आशिक़ रसूल आहे, हथ मथे करे नारो हणी ॿुधायो मुजाहिदनि वांगुरु, नारे तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा। ॿुधो ॿुधो क़ुरान जा आशिको, दीन जा परवानो। अल्लाह। हज़रत अनस जी अम्मा
नबी साईं जो पगर उगी शीशीअ में खणी वई। मौलाना मखदूम हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह वॾो आलिम आहे, जेके कई दफ़ा नबी साईं जो निंड में दीदार थियो आहे। उन जो किताब असां वटि मौजूद आहे, कूतुल आशिकीन, नबी साईं जे मौजज़नि जो किताब आहे। उन में इहा ॻाल्हि लिखे थो त अनस साहबी जी अमड़ घर जी कुंड कुंड में नबी साईं जो पगर हारियो। अल्हम्दुलिल्लाह सुबुह थियो, शादी थी, मिट माइट आया, अज़ीज़ करीब आया, बिरादर में काफ़िर बि आया। जिन मुशरिकन काफ़िरन खुशबू जो संगीत पुछण लॻा, अनस कहिड़े मुल्क मां अतरु घुरायो थी, कहिड़े कारखाने जी खुशबू आहे, असां बि पंहिंजे पुटनि जी शादियुनि में इहा खुशबू घुराईंदासीं। ख़ुदा जो कसम ॾाढी वणे थी। हज़रत अनस तो चए, यार काबे जे रब जो कसम मां यकीन कयो, इहा खुशबू के कारखाने के अतर जी न अथव, इहा खुशबू असांजे वज़ुहा वारे चेहरे अलम नशर लक सदरक जे सीने वारे मिठे नाले वारे सोणे मोहम्मद पाक जी अथव, साईं जे पगर जी अथव। अच्छा, सुबुह असां शादी थी वई, ॿिए ॾींहं ते नबी साईं जी महफ़िल में 13 काफ़िर आया। ओ अल्लाह जा नबी हथड़ो ओरे कर, असांखे बि कलमो पढ़ाए, सोना मोहम्मद तू बि सचो आ, तुंहिंजो क़ुरान बि सचो आ, तुंहिंजो अल्लाह बि सचो आ। कलमो पढ़ी मुस्लमान थी विया। असां काथे चवंदा आहियूं त नबी साईं असां जहिड़ो आ। अड़े तूं असां निंड कयूं त वुज़ू भॼी पवे,